सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, रते तेरे इलाके शारजा मुसलमानों, शायद इन मस्जिद शरीफ के अंदर पहिरियों ही दफ़ो अचण जो शर्फ अल्लाह तबारक व तआला मूंखे नसीब फरमायो। उन्हें ॿुधंदासीं, अॼु ॾिसण जी शफ़क़त थी। जंहिं ॾींहुं हिन मस्जिद शरीफ जी निस्बत आहे उहे असांजा उस्ताद हा, उस्ताद अब्दुल्ला चांडियो साहब जन, जंहिं वटि असां इब्तिदाई तालीम शिकारपुर में हासिल कयोसीं। ॾाढी ख़ुशी थी जो अल्लाह से मूंखे हिते अचण जो तौफ़ीक़ अता फरमाई। ही जो कुछ पढ़ियुमि, जेके आयतूं पढ़ियुमि, दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांखे हाज़रीन मजलिस या जेके हिते मौजूद न आहिनि, अल्लाह से सभिनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन आयतन में अल्लाह तबारक व तआला ईमानदारन मुसलमानन मोमिनन जे लाइ के शरायत बयान फरमाया, के सिफ़तूं बयान फरमायूं, के निशानियूं कुरान शरीफ के अंदर मौजूद है। ऐं रब साईं ईमानदारन खे समझाए थो त जे तव्हां अहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, अमली ज़िंदगी, त पोइ मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां। दुनिया में भी तव्हां इज्जत वारा हो, क़यामत ॾींहुं भी तव्हांजी वॾी इज्जत आहे। मां हमेशा जे लाइ तव्हांखे जन्नत जो हक़दार बणाए छॾींदुसि। एॾी ख़ुशख़बरी अल्लाह साईं क़ुरान शरीफ जे अंदर बयान फरमायो आहे। यानी कंहिंखे जी दिल जा ॾिजे, तसली ॾिजे, रब साईं बल्कि वाइदो तो फरमाए, जे तव्हां इहे वाइदा पंहिंजा पूरा कयो, मां अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करे तव्हांखे अबदी जन्नत अता फरमाया। वो जन कयो, उन्हनि खे जन्नत मिली भी वई। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां सां खे बि इन्हनि वाइदनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इन्हनि आयतुनि जो नुज़ूल थियो। सहाबा ॿुधी वरिता, जन बि मुंहिंजे महबूब साईं जे साम्हूं वेही करे क़ुरान शरीफ जो ही पैगाम ॿुधो। उन्हनि इन जे अमल में देरी कान कई, उन्हनि सुस्ती कान कई, जीअं ॿुधंदा विया तीअं अमल कंदा रहिया। उन्हनि जे अमल में ऐं ॿुधण में कोई हायल न हो, कोई रुकावट न हो, ॿुधंदा हा, अमल उन महिल कंदा हा। तंहिं करे उहे बहाना बि अल्लाह खे ॾाढा प्यारा, जंहिंजो शान अल्लाह से क़ुरान शरीफ जे अंदर बि ज़िक्र फरमायो आहे। पोइ कॾहिं तव्हां नज़र करे ॾिसो, इमाम लंबिया रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों पाण हिन क़ुरान शरीफ जे मथां अमल कंदा हा, संदसि सहाबा खे हुकुम कंदा हा, पहिरियों आमिल पाण हा। जो कुछ कुरान जो फैसलो थींदो हो, इमाम लंबिया रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे ॾेखारींदा हा ऐं सहाबा खे हुकुम कंदा हा। पोइ उहे सहाबा बि उन अमल में देर न कंदा हा। जीअं हुज़ूर साईं फरमाईंदा हा, जल्द अज जल्द देरी न कंदा, उन मथां हुनजो अमल थी वेंदो। इहे आहिनि सचा मोमिन, इहे चइबा सचा मुस्लमान, इहे चइबा मिठड़े मोहम्मद करीम जा सचा आशिक। संदसि घरानो भी इएं, सहाबा भी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिसी करे उहे मर्द मुजाहिद बणिजी विया, वॾा आमिल बणिजी विया, कारी वॾा आलिम बणिजी विया, वॾा मुफ्ती बणिजी विया, वॾा मुफ़स्सिर बणिजी विया। ऐं इमाम लंबिया रहमतुल्लाह आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माता तो उन्हें जेका तरबियत हासिल कई, उन तरबियत में
उन्होंने पंहिंजूं जानियूं बि ॾिनियूं। उन्होंने पंहिंजी जान की हैसियत कुछ न समझो। उन्होंने चयो त जान भले जा वञे पर दीन बाक़ी रहे, अल्लाह जो कुरान रहे, इमाम लंबिया रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम दुनिया में बाक़ी रहे, असां रहूं या न रहूं। उन्हनि ई करे ॾेखारियो। पोइ तव्हांखे मालूम आहे जो बदर जे मैदान में 313 जी जमात, घणनि जी साईं? 313, वॾी का जमात न आहे। लेकिन हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसी महबूब साईं जे सबक़नि खे उहे यादि ईअं मज़बूती सां करे छॾियूं। उन्हनि चयो त हीअ त 313 हूं, पोइ हाणे 313 बि पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदासीं। अल्लाह जे दीन खे पोइ हटाइणो न आहे। जो कुझु मुस्तफ़ा फरमाईंदो उहे करे ॾेखारींदासीं। तव्हां त बदर जे मैदान ते उहो मुसलमान जी जमात पहुती। तव्हांखे मालूम आहे क़ुरान गवाह आहे, उन्हनि जान जो नज़रानो पेश कयो, लेकिन अल्लाह जी ग़ैबी मदद अची वई, काफ़िर तबाह बर्बाद थी विया, मुसलमान जी फतह थी वई। ऐं रब सां फरमाया लक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्ला। मुंहिंजा महबूब तव्हांजी एॾी जमात न हुई, मुख़्तसर जमात हुई, पर मदद मां अल्लाह जी थी। अहिड़े तरीक़े सां रब से फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलात। ऐ उहे शख्स जन ईमान आंदो, जन खे कलमे जी दौलत मिली, जन कलमो पढ़ियो, जन पाण खे मुकम्मल इस्लाम में विधो, सच्चा मुसलमान बणिजी विया, पंहिंजे जिस्म खे पंहिंजे वजूद खे इस्लामी ढांचे में विधऊं। अल्लाह जो क़ुरान फरमाए तो याद रखो, जॾहिं का तकलीफ़ थिएव, का परेशानी थी वञेव, का भी जंहिंखे तव्हां तकलीफ़ महसूस कयो ऐं उनखे तकलीफ़ समझो, पोइ उन में तव्हां जज़ो फज़ो ॿी का ॻाल्हि न कयो, तव्हां इबादत बि कयो, निमाज़ बि पढ़ो ऐं उन तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कंदे सब्र कयो, त मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां। ऐं इहो मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सलाह सम्झो फ़ैसिलो बि थियल हो। पैगंबर खे केॾा सदमा मिलिया, केॾा ॾुख मिलिया, पर मुंहिंजे सोहणे रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि पाण ईअं न फरमायूं तो मूंखे एॾियूं तकलीफ़ूं मिलियूं, हल हक़ ते विमाया। पाण फरमाइनि पर तकलीफ़ूं ज़रूर मिलंदियूं, छो त हक़ जो कलमो जॾहिं बयानु कबो आहे, ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जो बरसातूं शुरू थी वेंदियूं। हल पोइ मुंहिंजे सोहणे साईं ॾुखनि तकलीफ़ुनि खे हुज़ूर जे घराणे में जेके रहण वारा हुआ, हज़रत अली शेर ख़ुदा सदुल्लाह छो न हुजे, हज़रत हुसैन साईं छो न हुजे, हज़रत हसन साईं छो न हुजे, उन्हनि ॾिसंदे ॾिसंदे अहिड़ी उन्हनि जी ट्रेनिंग थी। हाणे उहे जॾहिं पंहिंजी जवानी ते पहुता, चवनि था त मां हिकु हुसैन हा, पर 1000 मरतबा मां हुसैन पंहिंजी जान कुर्बान कया, नाने जे दीन जे मथां, अल्लाह जे क़ुरान पाक जे मथां, इस्लाम दीन जे मथां मां हुसैन पंहिंजी जान ॾेई सघां थो, पर नाने जे दीन खां पोइ हटी नथो सघां। उहे कामयाब थिया या न थिया? कामयाब थी विया। तव्हांजो साम्हूं नक्शो आहे, परे न आहे। मथो मुहर्रम शरीफ़ जो महीनो अचण वारो आहे। 31 महरत 1995, हिकिड़ो महीनो आहे विच में, हू बि आज़माइश इम्तिहान जो ज़ुल्ह जो महीनो, उन खां बाद वरी आज़माइश इम्तिहान मुहर्रम जो महीनो। ज़ुल्ह जे महीने में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे कुर्बानी ॾियण जो मौक़ो थो मिले। संदसि फर्ज़ंद हज़रत इस्माइल साईं, हू बि नंढो ॿार आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम पीउ आहे, हू नबी आहे, हू बचो आहे हज़रत इस्माइल साईं। ॿिन्ही जे कुर्बानीनि जो फ़ैसिलो अल्लाह क़ुरान में करे थो, फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। क़ुरान पाक ऐलान करे फरमाए थो त तव्हांजी कुर्बानी खे मां अल्लाह क़बूल करे छॾियो आहे। बजाए इस्माइल साईं जे जन्नत जो घटो अचे थो, हू कुर्बान थी थो वञे, हज़रत इस्माइल साईं रहिजी थो वञे। अल्लाह फरमाए थो तव्हां ॿिन्ही जे कुर्बानी जी तारीफ़ क़ुरान कंदे फरमाए थो तव्हां ॿिन्ही जी कुर्बानी मां अल्लाह जे दरबार में क़बूल थियल आहे। इन्हनि बि कुर्बानी ॾिनी आहे। पर वरी मुहर्रम शरीफ़ जे महीने में पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे साईं जो बागीचे जा गुल, इमाम लंबे रहमतुल्लाह अलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॾोटा, हज़रत अली साईं जा प्यारा बच्चा, सहाबा जॾहिं हज़रत हुसैन हज़रत हसन खे ॾिसंदा हुआ त उन्हनि जे चुमिन ऐं भाकुरनि खां सवाइ छॾींदा न हुआ, छो त इहे ॿई हुज़ूर साईं खे प्यारा हुआ, त चओ सहाबा खे बि प्यारा हुआ। इन मंज़िल ते मोहब्बत हुई मुंहिंजे साईं जी। इमाम नबी रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहिड़ी मोहब्बत प्यार हुई, ॿिनि नींगरनि सां मुंहिंजो साईं फरमाईंदा हुआ, जॾहिं हसन हुसैन ॿई ईंदा आहिनि, इमाम नबी रहमतुल्लाह अलैहि वसल्लम ॿिन्ही खे भाकुर पाए पाण चुमी ॾींदा हुआ, पाण फरमाईंदा हुआ हे मुंहिंजे फातिमा जा बच्चा आहिनि, मां मोहम्मद खे ॾाढा प्यारा आहिनि। हिक
हिकिड़े मर्तबे हज़रत अली शेर खुदा ऐं ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो, ख़िलाफ़त जो ज़मानो, पाण ॿई वञनि था हिकिड़े रस्ते सां मदीने शरीफ़ में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं तकड़ में अॻिते कदम खणी वियो, हज़रत अली पोयों अचे पियो। हज़रत अली साईं पाण हैरान थिया त हिन थियो छा, हज़रत अबू बकर सिद्दीक़ तकड़ो वञे छो थो, ख़बर कान पई। ॾिसां त हज़रत अबू बकर साईं हेठि थी हज़रत हुसैन साईं खे कुल्हनि ते खयो। हज़रत हुसैन साईं में बीठा, उन घटी में हिकिड़ी कुंड थी। हज़रत अली शेर खुदा वरी जो फारफ ॾिठो त हज़रत हसन साईं खे बि खयूं, ख़लीफ़तुल मुस्लिमीन ॿिन्हिनि खे खणी कुल्हनि ते खयूं। हज़रत अली शेर खुदा पहुता, पाण फरमायो अबू बकर हिकिड़े खे तूं खण त हिकिड़े खे मां खणा, ॿिनि जो बार न खणो। पाण फरमायो अली मां हिन करे नथो खणा त तूं जा पुटल, मां हिन करे खणा थो जो फातिमा जा बच्चा आहिनि, मुंहिंजो मोहम्मद अरबी ॿिन्ही खे खणंदो। इमाम रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॿिन्ही वींगरनि खे कुल्हनि ते खणंदो हो त मां ख़लीफ़तुल मुस्लिमीन केरु आहियां, जॾहिं मुंहिंजो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कुल्हनि ते खणंदो हो, मां ख़लीफ़तुल मुस्लिमीन छो हुजां, तॾहिं मोहम्मद जे तरीक़े मथां ज़िंदगी गुज़ारणी आहे। मां उन नज़र प्यार शफ़क़त सां ॿिन्ही खे खणा थो, भर जा तकलीफ़ अचे तॾहिं बि सिद्दीक़ खे इन ॿई खणा पवंदा। जेसि ताईं उन्हनि खे पहुचणो आहे तेसि मां सिद्दीक़ ग़ुलामी जे लाइ तयारु आहियां। इहा मोहबत चइबी या न चइबी? एॾा प्यारा बच्चा। इन्हीं के रब से फरमाया तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस-साबिरीन। अल्लाह से मोमिनन के तसल्ली थो ॾियारे त मोमिनो मुस्लमान हो, कॾहिं तव्हां ख़ुशी में हूंदो, कॾहिं ग़म जा झोड़ बि मथां ईंदव, कॾहिं तव्हांखे ॾुखनि जे साम्हूं ई अचणो पवंदो, कॾहिं तव्हांजे मथां तलवार पिया वसंदा, कॾहिं तव्हां तीरनि जे साम्हूं बीठा हूंदव, कॾहिं तव्हांजे मथां अहिड़ो हमिलो थींदो जो जान तव्हांखे ॾियणी पवंदी, कॾहिं तव्हांजा पुट कुर्बान थींदा, कॾहिं तव्हांखे कुर्बानी जो मौक़ो मिलंदो, पर पोइ इन में रड़ियूं न कजो, कुटिजो पाण खे न। अल्लाह फरमाते इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस-साबिरीन। मुंहिंजा सोणापण खे सम्झाइजा, सब्र करणु तव्हांजो कमु आहे, निमाज़ पढ़णु तव्हांजो कमु आहे। पोइ इन जे तोहफ़े में मां ही महिरबानी थो कयां जो मां ख़ुदा कॾहिं बि तव्हां को धार न थींदुमि, कॾहिं तव्हां को कावड़जी न वेंदुमि, कॾहिं तव्हां को नाराज़ न थींदुमि, जिते तव्हां हूंदो मां ख़ुदा जी मदद तव्हां सां गॾु आहे। इहे आयतूं सहाबा में त पढ़ियूं न, इहा आयत मुंहिंजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घराणे में तिलावत थी आहे। इन आयत कमा फातिमत ज़हरा में पढ़दी ही उहा अमा साहिर मुसलमानो हज़रत अली शेर खुदा फरमाइनि था जंहिंजा बच्चा मुंहिंजो हुसैन साईं, जंहिंजा बच्चा मुंहिंजा हसन साईं, जंहिंजो मुंहिंजो शेर खुदा हज़रत अली मुसलमानो हज़रत अली सां फरमाइनि था मां वञा पियो रस्ते सां ॾिसां त नबी जो सरदार साम्हूं अचनि था, पाण फरमाए ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी पई त इमाम नबी अलाए काॾो मोट कयो थो। हज़रत अली जन पाण बीही रहिया, पाण फरमायो जॾहिं महबूब मथां अची वियो, पाण सलाम ॾिनो, वालेकुम सलाम जो जवाब मिलियो, पाण फरमाया साईं काॾो था चओ, चए अली ॻाल्हि ॿुध, मूंखे निंड थी अचे, आराम करणु खपे। अली शेर खुदा फरमाया साईं तव्हां हिकिड़ो मिंट इंतज़ार कयो, मां वञी बिस्तरो खणी अचां पंहिंजे महबूब जे लाइ। पाण फरमाया अली बिस्तरो न खपे, मूंखे विहाणा न खपनि, मूंखे चादर न खपे, जेका शइ मां तलबा मूंखे जल्दी ॾे। साईं ख़बर न तव्हां छा था तलबो? पाण फरमाया अली तूं ज़मीन ते पलटी हणी वे त तुंहिंजी झोल में मां मोहम्मद आराम कयां। हुसैन साईं इन अली जो पुटु आहे, मुंहिंजो हसन साईं जो इन बहादुर जो बच्चो आहे। असां त मिड़नी जा ग़ुलाम आहियूं, शेर खुदा अली जा ग़ुलाम, हसन साईं जा ग़ुलाम, हुसैन साईं जा ग़ुलाम। अली बि असांजो इमाम आहे, हसन से असांजो इमाम आहे, हुसैन से असांजो इमाम आहे, अली असगर साईं इमाम आहे, ज़ैनुल आबिदीन साईं इमाम आहे, हज़रत जाफ़र साईं इमाम आहे। मुस्लमानों सभिनि खे मञण वारा हो। हज़रत अली शेर खुदा फरमाइनि था मुंहिंजा त ॾुखी लही विया, मुंहिंजी तकलीफ़ ई वई त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे झोल में आराम कर। शेर खुदा फरमाइनि था मां मिट्टी ते पथरीली ज़मीन ते गोरा भली हेठि वेठुमि, मां दिलि में सोचुमि ॾिसां मुंहिंजो महबूब आराम कंदो कि न, ख़बर कान पई। पाण फरमाया अली मूंखे ॿियो बिस्तरो न खपे, तुंहिंजो जिस्म खपे। रहमतुल्लाह अलैहि शेर खुदा अली जे झोल मुबारक में पाण आराम कनि था। यादि रखो रते दरे जा
जा मुसलमानो उन्हीं झोल ता कुर्बान वञा जे झोल मुझो महबूब आराम कंदो पियो आहे तूं असां बिस्तरनि ते सुम्हो मां दुनिया जे बिस्तरनि खे कुर्बान कया अली साईं जे झोल जे मथां सोने अली जे झोल में नबी जो सरदार आराम कंदो पियो आहे हज़रत अली फरमाइनि था इमाम नबी जॾहिं सुम्ही पिया मां दिलि में सोचियुमि हुज़ूर जो चेहरो त ॾिसां थो पर हुज़ूर जे चेहरे खे मां मथे ॾिसी भेटायां त सही शेर ख़ुदा अली फरमाए थो मां आसमान निहारियुमि ॾिसां आसमान सोणो किन मुंहिंजो मोहम्मद करीम सोणो अली फरमाए थो अली जी नज़र तां कुर्बान वञा शेर ख़ुदा हज़रत अली फरमाए थो मां आसमान ॾिठो मूंखे न वणियो मां ओभर ॾे तक मूंखे मज़ो न आयो ॾखिण ॾे तक मूंखे मज़ो न आयो उत्तर ॾे तक मूंखे मज़ो न आयो ॾखिण ओलह ॾे तक मूंखे मज़ो न आयो मथे तक मूंखे मज़ो न आयो जाॾे काॾे सॼे खॿे तक मूंखे मज़ो न आयो दिलि में सोचियुमि ॾिसां हुज़ूर जो दीदार कयां हज़रत अली फरमाए थो जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु जो दीदार कयां थो पाण फरमाइनि था कसम अल्लाह जो हुज़ूर जो चेहरो ईअं नज़र आयो जो रहले ते क़ुरान खुलियल हूंदो आहे असां इन्ही अली जा ग़ुलाम आहियूं जंहिंजे झोल में नबियनि जो सरदार आराम करे असां अली जे मुनकिर के मुसलमान ही कोन था समझो मुनाफिक था समझो हुसैन साईं जे मुनकिर के मुसलमान समझो ही ना हसन साईं जे मुनकिर के मुसलमान न समझो छो त मुंहिंजो सोहणे फरमायो दुआ घुरी ओ मुंहिंजा मिठड़ा रब्बा ही हसन मुंहिंजो बचड़ो आहे ही हुसैन मुंहिंजो बचड़ो आहे हे मुंहिंजे फातिमा जा बच्चा आहिनि हे अली जा बच्चा आहिनि ओ मुंहिंजा रब ॿई मूंखे प्यारा आहिनि मुंहिंजा रब ॿियनि खे इन सां प्यार जी मोहबत था फरमा मुंहिंजा रब हे ॿई मूंखे प्यारा थी इन सां तूं बि प्यार कर रब जल बीमारुनि मुंहिंजो मजे माण्हू ॿिन्ही बचड़नि सां प्यार कयो रब उन सां तूं बि प्यार कजांइ छो त हुसैन मां मोहम्मद खे प्यारो आहे हसन साईं मां मोहम्मद रबी खे प्यारो आहे मुसलमानो कलमे वारो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बीठा साहबी चए थो मां ख़बर करण पे निहारियां थो मुंहिंजो रहमतुल्लाह अलैहि अंदरो निकिता पर ॾिसां मुंहिंजो साईं खे चादर ते वेड़ियल आहे ईअं सञा पोइ चादर मंदर काई शइ मौजूद आहे साहबी चए थो मां लियो बि पोयां थो ॾिसां त हुज़ूर खे झोल में चाहे हुजूर के भाकुर में कहिड़ी शइ आहे महबूब के चादर में बंदल कहिड़ी शइ आहे साहबी चए थो मां सम्झाई कोन थो ॾिठुमि त मुंहिंजो महबूब अची वेठा साहबी चए थो मां तकियां थो त महबूब के चादर वारक में कहिड़ी शइ आहे जॾहिं पाण वेठा चादर जो परे कनि त हसन हुसैन ॿई भाकुर मां ॿाहिरि निकिता पाण ॿिन्ही खे भाकुर था फरमाया रब हे ॿई मुंहिंजा बच्चा थी फातिमा जा बच्चा आहिनि रब हिन सां मूंखे प्यार आहे तूं बि हिननि सां प्यार कजांइ अल्लाहु अकबर जेके मुंहिंजे महबूब के प्यारा आहिनि जो असांखे बि प्यारा आहे याद रखो मुसलमानो हिन लिहाज़ सां मुंहिंजो हुसैन मुंहिंजो हसन असांखे प्यारा आहिनि जो क़ुरान जा कारी ते हाफ़िज़ आहिनि हिन लिहाज़ सां हुसैन हसन असांखे प्यारा आहिनि कसम अल्लाह जो उनजी डायरेक्ट निस्बत मुंहिंजे मोहम्मद रबी सां आहे जंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा आहे जंहिंजो अबो हज़रत अली शेर ख़ुदा आहे जंहिंजो नालो चो नबीअ जो सरदार आहे अल्लाह से फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मस्साबिरीन अल्लाह फरमाए तो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर मोमिनो ओ मुंहिंजा सुहिणा नबी कॾहिं ॾुख मिलंदई महबूबा कॾहिं बचनि खे तकलीफ़ थींदई कॾहिं तुंहिंजे घराणे खे तकलीफ़ थींदई कॾहिं अली जे मथां हमलो थींदो कॾहिं सहाबा जे मथां हमलो थींदो ओ मुंहिंजा महबूब पोयनि खे बि सम्झा मुंहिंजा दोस्त मुंहिंजा तारा ॿाहिरि क़यामत आयत गवाह आहे त ॾुखनि तकलीफ़नि में परेशानियुनि में मुसीबत अचनि जे करे जेका बि तकलीफ़ थिए अल्लाह फरमाए थो सबर करणु तव्हांजो कमु आहे निमाज़ पढ़णु तव्हांजो कमु आहे तव्हांजो मददगार मां ख़ुदा मौजूद आहे त ही माना ॾुखनि जो ज़ालो सबर आहे हर तकलीफ़ में सबर करणु खपे हर परेशानी में सबर करणु खपे जंहिंखे तकलीफ़ सम्झे उन में सबर करणु खपे सबर दीन आहे बेसब्री गुमराही आहे दुआ अल्लाह से तव्हां सां समूरनि खे सबर जी तौफ़ीक़ फरमाए वो मुंहिंजो सुहिणो हुसैन साईं आहे उहो मुंहिंजो सुहिणो हसन साईं आहे मुसलमानो मंझंदि जो टाइम आहे कैलूला जी निंड जंहिंखे चइजे मंझंदि जी निंड जो टाइम आहे हसन साईं में मौजूदु आहे हुसैन साईं में मौजूदु आहे छो न मां हसन जो मुरीद थियां हुसैन साईं जो छो न असां मुरीद थियूं जंहिंखे रात जो बि क़ुरान आहे त ॾींहं बि रब जो क़ुरान आहे
नींगरनि जा छो न ग़ुलाम बणिजी वञो, छो न मां हुसैन जो शान बयान कयां जंहिंजी तारीफ़ मोहम्मद बि पाण करे, जंहिं हसन जी शान मां छो न बयान कयां जंहिंखे मुंहिंजो महबूब ॾिसी भाकुर पाए, उन हुसैन जो मरतबो छो न बयान कयां मुस्लमानो, हज़रत अली जन खे ॿिन्ही खे भाकुर पाए मां ॿिन्ही जी तारीफ़ छो न कयां। असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे, असांजो मज़हब आहे, असांजो तरीक़ो आहे, जेका शइ मोहम्मद खे वणी आहे चओ असांखे उहा शइ वणियल आहे। मुंहिंजो हुसैन मोहम्मद खे प्यारो आहे, असांखे प्यारो आहे, हसन से मोहम्मद अरबी खे प्यारो आहे, असांखे प्यारो आहे। मुंहिंजो रहमत लाल ॿिन्ही जे लाइ दुआऊं घुरियूं, मुंहिंजे सोणे से ॿिन्हिनि खे चुमियूं ॾिनियूं, मुंहिंजे महबूब ॿिन्हिनि खे गुलनि ते खणो कसम अल्लाह असां बि हिननि जा चओ ग़ुलाम आहियूं। असां त मुंहिंजा दोस्त असांखे दीन ते इतो ई मिलियो न, वो मुंहिंजा हसन हुसैन साईं में वेठा आहिनि रत देरे जा मुस्लमानो, तव्हां बि पंहिंजी औलाद ॾे तकियो, पंहिंजनि वॾनि ॾे तकियो, मुंहिंजे अली जे बचनि ॾे बि निहारियो, पाण फ़ैसिलो कजो, ॿिए खां फ़ैसिलो न करायो, वेठे वेठे फ़ैसिलो कयो। मंझंदि जो टाइम आहे, हुसैन सां वेठो आहे, हसन सां वेठो आहे, हुसैन सां फरमाया त दा हसन चए जी मुंहिंजा नंढा भाउ, ॿिन्ही खे प्यार बि त पाण में ज़बरदस्त आहे, छो त मूंखे मोहम्मद करीम ॾाढो चाहियूं, अम्मा जंहिंजी फातिमा ज़हरा आहे। ओ मुस्लमानो, हुसैन सां फरमाया तो अदा हसन चइजी चई ॻाल्हि ॿुधो, मंझंदि जो सुम्हूं था पर अहिड़ो मुनासिब न आहे, निंड त कहिड़ी ज़रूरु आहे पर ईअं सुम्हूं न, छो त जे सुम्ही पवंदासीं मलाक लिखंदा त हुसैन बि निंड आहे, हसन साईं बि निंड आहे, क़यामत ॾींहुं आमालाना खुलंदा, हुन में निंड लिखियल हूंदी आहे, गफ़लत आहे निंड, यार गफ़लत न करणु खपे। असांजी अम्मा बि जीजल फातिमा हू बि गफ़लतनि खां पाक, असांजो नालो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हू बि गफ़लतनि खां पाक, असांजो अबो ॾींहं जो जिहाद करे, रात जो क़ुर पढ़े, रात जो तहज्जुद पढ़े, नालो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद में शामिल थे, रात जो तहज्जुद पढ़े, अल्लाह जो क़ुर पढ़े, असां मंझंदि जो निंड कंदा वठूं, तंहिं करे निंड ईअं न करणु खपे। चइदा पोइ कीअं कयूं, चइदा हिकिड़ो तरीक़ो आहे मुंहुं में ॾेई सुम्हूं, पाण में गॾु सुम्हूं, मुंहुं में ॾेई सुम्हूं, अदा हसन मां क़ुर पढ़ा, तूं क़ुर ॿुध, तूं क़ुर पढ़ त मां क़ुर ॿुधां, हीअं पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वेंदी, मलाक बि असांजो क़ुर ई क़ुर लिखंदा, क़यामत जी किताब खुलंदो, हसन हुसैन किताब में क़ुर ई क़ुर लिखियल हूंदो। क़ुर सां मोहबत आहे न नींगरनि जो कि न? हसन सां फरमाया ठीकु आहे मूंखे क़बूल आहे, पाण जॾहिं सुम्हनि था मुंहुं में ॾेई करे सुम्हनि था, मुस्लमानो कलमे वारो असल साईं जो चेहरो ॾिसण ॼण मोहम्मद जो चेहरो मौजूदु आहे रहमतुल्लाह अलैहि। हसन साईं जो सुम्हे सीने मुबारक ॾे तके रहमतुल्लाह अलैहि आराम में पियो आहे, महबूब साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर जे चेहरे सां तस्वीर रखण वारो जवाल भई सुम्हनि था, मुंहुं में ॾेई करे सुम्हनि था, हसन सां क़ुर पढ़े थो, हुसैन सां क़ुर ॿुधे थो, हुसैन सां क़ुर पढ़े थो, हसन सां क़ुर ॿुधे थो, पढ़दे पढ़दे ॿिन्ही खे निंड थी वई आहे। हसन सां फरमाए थो, वरी आवाज़ ॿुधी मूंखे सुञाणे थो, हीअ त क्या अल्लाह अकबर, यार मूं त निंड कई आहे पर तो हुसैन त क़ुर पढ़ंदो पियो आहे, मूंखे दुख थियो, यार नंढो भाउ थी करे मूंखे सुम्हारे पाण पढ़े थो, गोत मूंखे खणी लियो, मां चादर परते कयुमि, ओ अदा हसैन तूं पढ़े थो पाण मूंखे सुम्हारे थो, मूंखे निंड थी वई आहे, दुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हसन से फरमाए थो चादर जो परते कयां, अखियूं निंडनि जिस्म निंडा, मुंहिंजो हुसैन अहिड़ो निंड में क़ुर ईअं पढ़े पियो हाफ़िज़ क़ुर पढ़ंदो पियो आहे। जेके निंद में क़ुर पढ़ छो न उन्हनि जा ग़ुलाम बणिजी वञो। मुस्लमानो जंहिं किताबनि में क़ुर लिखियल हुजे उहो मुंहिंजो सोनो हुसैन साईं आहे, उहो मुंहिंजो सोनो हसन साईं आहे। मुस्लमानो इमाम नबी रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा आया, या रसूल क़ुर्बान वञो, तव्हां खां बाद कंहिंजो दीदार कयो, कीअं दुख लहन, कीअं सिक पूरी थी, कीअं मोहबत असांजी पूरी थिए। से तव्हांखे ॾिसो ई नथा, आराम कोन थो अचे, न निंड में मज़ो अचे, न घर में मज़ो अचे, न रस्ते में मज़ो अचे। साईं तव्हां खां बाद कंहिंजो दीदार कयो। पाण फरमायूं वञ मुंहिंजी न्याणी खे चओ हुसैन हसन ॿिन्ही खे मोकिलियो, ॿिन्ही खे डुकंदा महबूब जे साम्हूं अची विया, पाण ॿिन्ही खे बीहारे करे फरमाइनि था, पाण फरमाइनि था साहबियो जी साईं क़ुर्बान वञा, पाण फरमाइनि था जे मां हलियो वञा दुनिया मां बरको मटायूं वञा, ही मुंहिंजो हसन अथव, ही मुंहिंजो हुसैन अथव, मुंहिंजे हसन जे सीने को मथे मोन निहारी दो, ॼण मां मोहम्मद करीम बीठो आहे, जे पेरनि में हुसैन निहारी दो, ॼण मां मुस्तफ़ा बीठो आहे। ॿिन्ही खे बीहारे पेरनि खां चेहरे नज़र कंदो तव्हांखे मोहम्मद अरबी जो नक्शो मिली ईंदो। इन चोरे चेहरे सां छो न मोहबत रखूं, इन्हनि कदमनि सां छो न मोहबत रखूं, जे चेहरे मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि
समझो खुशबू नज़ारो तो नज़र ईंदो पियो आहे उहो मुंहिंजो हुसैन साईं आहे उहो मुंहिंजो हसन साईं आहे पाण मुंहिंजो रहमत सलाम पाण ॿाहिरों आया मुस्लमान हो कलमे वारो पाण अची घर पहुता पहिरियों जीजल फातिमा सने घर ईंदा हुआ जीअं दरवाज़े ते पहुता अम्मा फातिमा तो ज़रांदरो बीठी आहे पर गंत में बीठी आहे ॾुखनि में बीठी आहे पाण फरमाया फातिमा जी मुंहिंजा बाबा फातिमा जो छो ॾुखनि में बीठी आहे छो गंत में बीठी आहे मुंहिंजा बाबा सुबुह खां वठी मुंहिंजा जन्नत जा गुल निकिरी विया हाणे टे पारी टाइम मां रस्ते निहारियां थी रब मुंहिंजो हुसैन कयाण रब मुंहिंजो हसन साईं कयाण इन करे मां रस्ते निहारी थी वठां मुंहिंजा सोना बाबा ॿई नींगर मुंहिंजा सुबुह खां निकिरी विया मां फातिमा के घर में मज़ो ई न अचे जॾहिं हुसैन घर में हूंदो आहे हसन से घर में हूंदा आहिनि तॾहिं मूं आराम सुकून हूंदो आहे ॿई बच्चा विया ख़बर न आहे त कहिड़नि तकलीफ़ुनि में विया मुंहिंजो सोनो से फरमाइनि था फातिमा तूं घर वे मां मोहम्मद बि पाण बच्चनि खे ॻोल्हण ईंदो पियो आहे कसम अल्लाह जी ज़ात जो मुस्लमानो जन हसन हुसैन साईं के नबी जो सरदार ॻोल्हण वञे चो ॿई नींगर शान वारा पाण फरमाए फातिमा तूं घर मां पाण थो ॻोल्हींदो हुतां इमाम लंबिया रहमतुल्लाह अलैहि ईंदा ॻोल्हींदे ॻोल्हींदे कदम खणी वञनि था रस्ते में ॾिठो बकरा ईंदो पियो आहे पाण फरमाए बकरा खां पुछां त मुंहिंजा नींगर काथे ॾिठई किन कोन बकरा जॾहिं साम्हूं आयो पाण फरमाइनि त ॿुधाए त सही ॿ नींगर सुहिणनि चेहरनि सां चोरी जो चंड जहिड़ी चेहरनि सां मुक़ाबिलो न करे ही तमामु ॻाल्हाइण जा सुहिणा ॿोली जंहिंजी सुहिणी नज़र जंहिंजी निराली ॿई तोखे मिलिया कि न चइसि वेहो त हवाल ॾियां मुंहिंजो सुहिणो से पाण वेठा बकरा चए थो साईं हुन जॻह ॿई मूं वटि साम्हूं अची विया हिकिड़ो नंढड़ो हो ॿियो थोरो वॾो हो मुंहिंजा महबूब माण्हुनि जे चेहरे ते तकियमि त बुख जी निशानी हुई मां उन चपनि ते तकियमि त चप ख़ुश्क लॻा ईमान इन्हनि जो जवान जो आहे मुस्लमानो बुख लॻी आहे पर पराओ खीर नथा पीअण अल्लाह से फरमाए तू या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाह मअस-साबिरीन अल्लाह फरमाया तो तकलीफन में सब्र कर तहांजो कम आहे नमाज़ पढ़ तहांजो कम आहे जो मदद कर हर वक्त हर एक जो मददगार अल्लाह जी ज़ात आहे रब फरमाए तो मां तव्हांखे धारी न थींदुमि जो कुछ तव्हां घुरदो मां ॾियण जे लाइ तयार आहियां पर मुंहिंजे दीन जे मथां अमल करणु तव्हांजो कमु आहे तकलीफ़नि खे बर्दाश्त करणु तव्हांजो कमु आहे तव्हांजी मुसीबत खे टारणु जो अल्लाह जो कमु आहे नार जो साईं कुर्बान वञो ई चए साईं कुर्बान वञो ई मां त हैरान थियो आहियां हुया बि न खीर मूंखे मोटाए ॾिनो पर न पीतमि सही साम्हूं जेके खजिन जा वण थी इत्यारा में पिया थी इमाम लंबा खे ॾुख थियो अल्लाह अकबर मुंहिंजे नींगरनि खे बुख लॻी आहे पाण ते पहुता ॾिठो त मिटी ते सुता पिया हवा घुलण जे करे जिस्म ते चेहरे मुबारक ते मिटी जा गुबार मुंहिंजो सोहणो नबी रहमतुल्लाह अलैहि सां पंहिंजी चादर मुबारक लाहे करे पाण मुंहुं मुबारक ते छंडण लॻा पाण सलाम अलैकुम फरमायो हुसैन से खे सुञाए थियो ॾिसी मुड़की फरमायो वालेकुम सलाम ॿई उथिया मुंहिंजो सोहणो नबी फरमायो बच्चा तव्हांजी अम्मा परेशान आहे तव्हां हेॾे छो पहुता हो चए ना असां इहे ॿाहिरि निकितासीं पर घणो निकिरी आयासीं बुख बि ॾाढी आहे उन बि ॾाढी आहे तकलीफ़ बि ॾाढी आहे ईअं पइजी वियो त निंड अची वई आहे पाण फरमाए हा है जे तव्हांजे लाइ सुवारी हुजे हा तव्हां सुवारी ते चढ़ी वञो हा चए नाना जे सुवारी हुजे हा त ॾाढो सुठो मुंहिंजो महबूब पाण ज़मीन ते वेही रहिया त हुसैन से फरमाए थो नाना होॾो असांखे सुवारी लाइ पिया चओ हाणे पाण वेठा आहियो थकी त पिया पाण फरमाए बच्चा जे ॿी सुवारी न आहे त मां मोहम्मद बि तव्हांजी सुवारी बणिजी आयल हा मुंहिंजे कुलनि ते चयो मां तव्हांखे पहुचायो मुंहिंजा दोस्तो रते देरे जा मुस्लमान पाण इमाम लंबियो रहमतुल्लाह अलैहि पाण हेठि वेहनि था ॿई नींगर चढ़नि था पाण उथनि था फरमाइनि त सुवारी भॼंदी बि आहे मुंहिंजो इमाम लंबियो पाण भॼन बि था ज़ुल्फनि मुबारकनि में हसन हुसैन सां हथ रहियल मुंहिंजो सोण उन्हनि खे खिलाइण जे लाइ उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ पाण थोरो तकिड़ो कदम खणनि था यादि रखो मुस्लमानो जिन खे मुंहिंजे महबूब साईं जो कुल्लो मुबारक मिलियो पाण रस्ते ते वञी हज़रत उमर से साम्हूं आयो ही ॾिसी फरमायो अल्लाह अकबर कहिड़ी अजीब सुवारी जवान खे मिली आहे मुंहिंजो महबूब फरमायो उमर जे सुवारी भली आहे त सुवार बि भला आहे सुवार बि अहिड़े सुवारनि जैसा गुलाम छो न थियो जेके मुंहिंजे महबूब जे कुल ते सुवारियूं कनि
इन करे चवां त असां हुसैन जा बि ग़ुलाम आहियूं, नबी जे घराणे जा बि ग़ुलाम आहियूं, चो हसन साईं जा बि ग़ुलाम आहियो, अली शेर ख़ुदा जा ग़ुलाम आहियो। उहो मुंहिंजो सोणो अली, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा प्यारा ॿाहिरियो पाण फरमाइनि त मां ॿाहिरियों आयो आहियां, घर अची पहुतो आहियां, दिलि में सोचुमि आयमि घर टपी, बुख ॾाढी लॻी आहे, दिलि में सोचुमि मुंहिंजी घरवारी उथारींदोमांसि, कुझु न कुझु खाराईंदी। पाण फरमाइनि त घर पहुतुमि, अंदरि वञी ॾिठुमि त मुसले ते मोहम्मद जी नियाणी क़ुर पढ़ंदी पई आहे, निमाज़ में बीठी आहे। हज़रत अली फरमाइनि था मां दिलि में सोचुमि मां हिते सुम्हां थो, ॼाण सलाम विराईंदी ज़रूरु ॾिसंदी। शेर ख़ुदा अली फरमाइनि था मां सुम्ही पियो आहे, देरि सां सुजाॻ थियो, ही नज़र करे ॾिसो अल्लाह अकबर, बीबी फातिमा ज़हरा रुकू में पई आहे, अल्लाह खे ॿाराए थी, अखियुनि मां ॻोड़ा वहंदा अथनि, वरी मूंखे निंड अची वई आहे, वरी देरि सां सुजाॻ थियो, ॾिसां त सही मोहम्मद अरबी जी नियाणी सुजदे में पई आहे, रब खे ॿाराए थी। हज़रत अली फरमाइनि था वरी मां सुम्ही पियो आहे, वरी जो तकियमि अल्लाह अकबर, फातिमा ज़हरा बीह करे निमाज़ में बीठी आहे, क़ुर पढ़ंदी पई आहे, वरी तकियमि त रुकू में आहे, वरी तकियमि त सुजदे में आहे। सुबुह जो टाइम थियो, ॾिसां हथड़ो खणी दुआ घुरी, रब मां फातिमा छोड़ो मलकियो तुम रब क़बूल कजां, ईअं नथी चवां त सिर्फ़ मोहम्मद जी नियाणी आहे, रब ई जो कुझु मां मलकियो तुम क़यामत ॾींहुं ख़्वारी खां मूंखे बचा अचां, क़बर जी तंगी खां मूंखे बचा अचां। जॾहिं दुआ पूरी कई हीअं जो आयो अल्लाह अकबर, हे त शेर ख़ुदा अली बि आराम में आहे। पाण फरमाइनि था ओ अली चइजी फातिमा छा मसलो अली, कहिड़ी महिल आयो आहियां? फातिमा मां त सवेर आयो आहियां। ओ फातिमा ॿुधा त पहिरीं ॻाल्हि सॼी राति मां तोॾे निहारियो तुम, क़ुर में पढ़ंदी आहियां, निमाज़ पढ़ंदी आहियां, ॿुधा त सही केतिरा सी पढ़ी वई आहियां। अम्मा जी जन फरमाया चली दिलि घुरी त ख़तम पूरो कयां, पर 15 सिपारनि ते राति गुज़री वई आहे। ओ अली दिलि घुरी त 4 रकातूं पढ़ा, पर 2 रकातनि ते राति पूरी थी वई आहे। मुसलमानो शेर ख़ुदा अली जी घरवारी सॼी राति क़ुर पढ़ंदी पई आहे। पोइ जेका मां सॼी राति क़ुर पढ़े, पुट हसन साईं जहिड़ो छो न थिए, हुसैन जहिड़ो ॿचिड़ो छो न थी पए? साहबा चवंदा बीठा हो, ख़बर कान पई हुसैन से साम्हूं आयो। साबी चए थो पुट हुसैन, ओ नल्ला, ओ मुंहिंजे महबूब जा प्यारा बचड़ा, क़ुर को याद थी पढ़ी ॿुधाए। हुसैन सां क़ुर पढ़णु शुरू थी वियो आहे। साबी चए थो मां हैरान थियो आहे नंढो, पर क़ुर कीअं थो पढ़े, ख़बर कान पई, पढ़ंदो वेंदो पियो आहे। साबी चए थो मां पुछा कयो तम हुसैन ॿुधाए त सही एतिरो क़ुर तो कीअं यादि कयो आहे? पाण फरमाइनि था ही महिरबानी अल्लाह जी थी आहे, ही शफ़क़त महिनत अम्मा जी थी आहे। ॿुधाए हुसैन साईं कीअं तोखे क़ुर यादि अची वियो? चए तोखे ख़बर न आहे छा मां कंहिंजो बचिड़ो आहे? मां त फातिमा जो बचिड़ो आहे, मां त अली जो बचिड़ो आहे। मुंहिंजे घर में 24 कलाक अल्लाह जो क़ुर पढ़ियो वेंदो आहे। क़ुर रहमत चो, क़ुर शिफ़ा आहे। हुसैन से फरमाए तो हसन से फरमाइनि था असां पींघे में अम्मा सन क़ुर पढ़ंदी पई आहे, असां पींघे में आराम में पियाऊं, अम्मा सन चकी बि हलाईंदी पई आहे, पेर जे चीच में रसो ॿधल आहे, हेॾो चकी बि हलाईंदी पई आहे, हेॾो बुकड़ी बि विझंदी पई आहे, पर ज़बान त अम्मा खे क़ुर आहे। असां लोलनि में अम्मा खे ज़बान ते क़ुर, जे असां तड़ कयूं अम्मा खे ज़बान ते क़ुर, अम्मा मानी पचाए अम्मा सण खे ज़बान ते क़ुर, जे अम्मा राज उथऊं त अम्मा खे ज़बान ते क़ुर, जे पानी भरे अम्मा के ज़बान ते क़ुर। ओ साहबियो जे ॾींहं जो अम्मा ॾे निहारियूं अम्मा जे ज़बान ते क़ुर, जे रात जो थी अम्मा ॾे निहारींदा आहियूं त सॼी राति अम्मा के ज़बान ते क़ुर आहे। हुसैन साईं बि क़ुर हाफ़िज़ थियो त हसन साईं बि क़ुर हाफ़िज़ थियो, छो त अम्मा जेका ॾींहं राति क़ुर पढ़ंदी आहे त अल्लाह बच्चनि ते महिरबानी फरमाईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो हुसैन साईं अम्मा फातिमा सां जो बच्चो आहे, मुंहिंजो हसन साईं अम्मा फातिमा सां जो बच्चो आहे। इमाम नबी रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साबी चए थो बीठा हूं त नबी जो सरदार साम्हूं आयो। हैरान थियासीं त छा मसलो आहे? पाण फरमाई मुंहिंजे हसन हुसैन खे सॾकियो, जे ॿई आया पाण हसन साईं खे खणनि था, फरमाइनि था पुट मथे चढ़, 2 हथनि खां वठी पाण मथे चाढ़नि था, कदम कदम ते रखंदे जॾहिं मथे कनि था मुंहिंजो सुहिणो साईं चपनि मां ख़ुशबू सिंगनि था, पाण चुमी विड़नि था, पाण ज़बान खे चूसनि था। फरमाइना न मुंहिंजे वात में ख़ुशबू त न आहे, मुंहिंजे ज़बान में मिठास त न आहे, तव्हां छा था चूसियो, तव्हां छा था ख़ुशबू सिंगो? पाण फरमाई दुनिया खे राबेलनि जी ख़ुशबू वणे, गुल जे गुलाबनि जी ख़ुशबू वणे, मूंखे हसन हुसैन जे ज़बान ऐं चेहरे वात जी ख़ुशबू वणे। पाण फरमाइनि था जॾहिं मां तव्हांजो ख़ुशबू सिंगंदो आहियां मोहम्मद जा ॾुख लही ईंदा आहिनि। मुंहिंजो रहमतुल्लाह अलैहि वसल्लम हसन साईं जा हुसैन साईं जा चप मुबारक पाण ख़ुशबू सिंगी करे पाण मथे जे वारनि जी ख़ुशबू सिंगंदा आहिनि। पाण फरमाईंदा आहिनि मां मोहम्मद खे दुनिया जी ख़ुशबू खां वधीक तव्हांजे वारनि मां ख़ुशबू अचे, तव्हांजे ज़बान में मिठास अचे। मुसलमानो जेका ज़बान मुबारक रहमतुल्लाह अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चपनि सां मिले उन ज़बान सां केरु मुक़ाबिलो करे
करे उन ज़बान ते सवा कुरान जी ॿी का शइ न हलंदी आहे। इन करे मुंहिंजे हुसैन से के कुरान यादि हो, मुंहिंजे हसन से के कुरान यादि हो, जन जान जी कुर्बानी त ठहियो पर मासूम बच्चा बि जिहाद जे मैदान ते पेश कयो, जन पाण त तकलीफ़ूं बर्दाश्त कयो पर ॿारनि खे बि तकलीफ़ ॾियण जे लाइ तयारी कयो ऐं दुनिया वारनि खे सम्झायो त मोहम्मद जो घराणो एॾो बहादुर हूंदो आहे जो पाण त जान ॾींदा आहिनि पर बच्चनि खे बि जान ॾियारे छॾींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो, करबला जो मैदान दुनिया जे लाइ गवाह है, इस्लामी तारीख़ मुसलमान जे लाइ गवाह है त मुंहिंजे महबूब जा बच्चा हुजूर साईं जा ॾोटा, मुंहिंजे रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत अली जा बच्चा, फातिमा जा बच्चा सिर्फ़ पंहिंजी जान न ॾिनो, पंहिंजनि बच्चनि जी जान बि दीन त कुर्बान करे छॾिया। पोइ दीन त ॾुखनि सां आहे, दीन त तकलीफ़नि सां आहे। पोइ असां बि उहे कयूं जीअं मुंहिंजे हुसैन साईं कयो आहे। पोइ असां हुसैनी बि आहियूं, असीं अली जा हुबदार बि आहियूं, असां हसन साईं जा गुलाम बि आहियूं। जो कुझु कारनामो कयो आहे उहो नक्शो असां में हुअणु खपे। मुंहिंजो हुसैन साईं सॼी राति क़ुरान पढ़ंदो हो, मुंहिंजो हुसैन साईं सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ंदो हो, ॾींहं जो तलवार खणी जिहाद बि कंदा हुआ। तव्हां खां उहा ॻाल्हि न विसरंदी। मां तो चवां सिर्फ़ मुहर्रम जो महीनो हज़रत हुसैन जी शहादत न आहे बयान थियो, क़यामत ताईं मुसलमान जे बच्चे जी ज़बान ते 12 महीना हुसैन जी शहादत मौजूद आहे। सिर्फ हिकु महीनो न पर क़यामत इंशाअल्लाह हर महीने में हुसैन जी शहादत बयान कर, तॾहिं बि उहा अणखुट न आहे, तॾहिं बि पुराणी न आहे। हर वक़्तु हुसैन जी तारीख़, हुसैन जी शहादत असांखे ज़बान ते हुअणु खपे, छो त मुंहिंजो हुसैन साईं दुनिया खे अहिड़ो कारनामो ॾेखारियो जो कॾहिं बि कंहिं बि अहिड़ो कारनामो न ॾेखारियो जो पंहिंजा सग़ीर बच्चा बि करबला जे मैदान ते को आया। मुसलमानो कोई न कंदो आहे, उहे बच्चा बि मामूली न, चओ मोहम्मद करीम जे बाग जा गुलाब हा, उहे चकियूं हूं जन मुंहिंजे हुसैन उन्हनि जो जान जो नज़रानो पेश कयो। उन्हनि दीन लाइ कुर्बानी ॾिनी आहे, उन्हनि इस्लाम लाइ कुर्बानी ॾिनी आहे। तव्हांखे मालूम हुअणु खपे वरन मदीने जो शार हुसैन न छॾे हा, वरन मके जो शार मुंहिंजो हुसैन न छॾे हा, वरन करबला जहिड़े बरपट मैदान ते हुसैन पंहिंजा सग़ीर बच्चा न आणे हा। इहो सभु कुझु हिन क़ुरान जे करे हो। छाजे करे हो साईं? हिन अल्लाह जे क़ुरान जे करे हो। जॾहिं हुसैन साईं मुसलमानो इमाम नबिया रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में वञनि था, अल्लाह अकबर, मस्जिद नबी जो मुसल्लो मुंहिंजे हुसैन साईं हवाले आहे। मुसलमानो कलमो वारो इमाम नबिया जॾहिं वञनि था दुनिया मां त मदीने में मुंहिंजो हुसैन साईं मौजूद आहे, सहाबा जी खिलाफ़त मौजूद आहे। लेकिन हुसैन साईं खे मदीने जे मर्दनि, मदीने जी औरतुनि ख़त लिखिया त साईं बिलाल साईं छॾे वियो आहे, छो त हुजूर खां बाद बिलाल साईं वापसि हलिया हुआ। पाण फरमाए त साईं उन बिलाल खे घुरा आज़ान ॾे त असांखे मोहम्मद जो ज़मानो यादि अचे। पर इन दौर में मुंहिंजा हुसैन साईं चिठी मोकिलींदा बिलाल साईं ॾे, ओ बिलाल मदीने जा ॿार बि तोखे यादि कनि, मदीने जे मर्द औरतूं तोखे यादि कनि, जल्दी अच। जॾहिं हुसैन साईं जो ख़तरो मिले थो बिलाल अखियुनि ते रखी करे अखियुनि मां ॻोड़ हारे थो, पहिरियों घाड़ो भॼंदो मदीने पहुतो आहे। हज़रत हुसैन से मौजूद आहिनि, हज़रत बिलाल से साम्हूं आयो, पाण फरमायोसीं मूंखे छो घुरायो अथव? ओ बिलाल तोखे मां छो न घुरायो अथमि? मदीने जी औरतुनि तोखे घुरायो आहे, ॿारनि बि घुरायो आहे, मर्दनि बि घुरायो आहे, जवान में पोड़नि बि घुरायो आहे। साईं अलाह कहिड़ो पाण फरमाइनि था, सभु था चवनि त बिलाल आज़ान ॾे त मोहम्मद जो ज़मानो यादि अचे, छो त हज़रत बिलाल से मुंहिंजे महबूब जे दौर जो मुअज़्ज़िन आहे। हज़रत बिलाल फरमाया कुर्बान वञा, मां असां ॾेई न सघंदोमांव, किरी पवंदोमांव, बेहोश थी वेंदोमांव, छो त जॾहिं मां अशहदु अल्लाह ला चवंदो हुउमि, मुसले ॾांगुर इशारो करे मोहम्मद जो दीदार कंदो हुउमि, तरी तक ते वधी वेंदुमि। हाणे आज़ान ॾींदुमि, अशहदु अल्लाह ला चवंदुमि, मोहम्मद अरबी नज़र न ईंदो, मां बिलाल आज़ान ॾेई न सघंदोमांव। पाण फरमाया बिलाल मदीने जे ॿारनि खे नाराज़ न कर, मदीने जे मर्दनि औरतुनि खे नाराज़ न कर। हज़रत बिलाल साज़ान ते बीठो आहे, मुंहिंजो हुसैन से पाण मौजूद आहे। जॾहिं अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह शुरू कयो अथई, मुसले निहारो अथई त बिलाल ज़मीन ते किरी ते बेहोश थी चुको आहे। मुसलमानो कलमे वारो इहा चइबी आहे मोहबत, उहो मुंहिंजो हुसैन साईं इन मस्जिद नबी खे छॾे करे पाण फरमाइनि था, ओ मस्जिद नबी तोसां बि मुंहिंजी मोहबत आहे, छो त मुंहिंजो नानो हिते मूंखे वठी ईंदो हो, नाने सां गॾिजी मां तो वटि ईंदुमि, नाने सां गॾिजी मां हमेशह ईंदुमि। ओ मदीने जो खजियो, मां तव्हां सां बि मुंहिंजी ॾाढी मोहबत आहे, पर तव्हांखे छॾे सघां थो। मदीने घिटियो, तव्हां सां बि मुंहिंजी मोहबत आहे, छो त नाने सां गॾु मां हिते घुमंदुमि। मां मदीने जे शहर खे छॾे सघां थो, पर नाने जे दीन हुसैन न छॾींदो।
मुझे हुसैन से मदीने के छड़े तो पांजा बच्चा वरतियों थो वने मक्के मची पहुंचे तो साहबा सामो चंता सही हुसैन से कुर्बान वनो तवा काडे था वनो छा मसलो थियो तवा मानुन जे चवंदे कूफे काडे था वनो जन तहां जे हजरत अली जन तहां ने वडन से वफादारी ने कईया सोने अली से जन वफादारी ने कईया तवा उन मानुन ते की एतवार कयो था पान फरमाईना एतरियों चिट्ठियों आयूं एतरा खतन जो बोटो भरजी वियो हाने उन में लिखला हुसैन असा सब तुजा हामियो असा सब तुजा मुरीद हो जे कूफे ईंदे त यजीद से मुकाबलो कंदे आखिरकार असा सब तुजा यजीद जो कोई ना है तू ईंदे असा तुजा सबई गुलाम बनजी वेंदा से मुरीद बनजी वेंदा से बैयत कंदा से नाने जो दीन पंज और ते पहुंची वेंदो वरना तुजे हुंदे यजीद जी हुकूमत कोई कबूल न तो करे इस्लामी कानून खत्म थी चुको आ नाने जी शरीयत कमजोर थी वेंदी क़यामत दी अल्लाह जे सामो तो हिसाब देणो पवंदो हुसैन से चूंकि मोमिन मुसलमान आ मुझे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाकीन मोमिन हुंदा जल पढ़ी करे यकीन कयो पाण फरमान था मदीने वारो तवा भल जा झले पर हुसैन पुजंदो छो त क़यामत दी हुसैन यो बार न खंदो जे खुदा मयारू दे तो हुसैन कानो जवाब दींदो मुजी जान वने तो ने बच्चा शहीद थी वंदा पर नाने जे दीन तो मां जान कुर्बान कंदो मां मुझे हुसैन सही के चो सिर्फ दीन सा मोहब्बत आ बी के शय सा ना न दौलत खपे न जायदाद खपे न हुकूमत खपे हुसैन के खपे तो मोहम्मद अरबी जो दीन खपे अल्लाह जो कुरान खपे हुसैन से मक्के में पहुंचो हुआ सहाबा से मोची विया से कुर्बान वञो जन तव्हांजे हज़रत अली तव्हांजे बाबे से सजन वफादारी न कया तो सा कीअं कंदा चई नहीं कोन थी पवंदो ज़रूर मां वेंदोमां हज़रत अब्बास अची वियो पाण चवण कोन था वठल खोड़ सहाबा पहुची विया पाण फरमाई ना मां ज़रूर वेंदुमि छो त ख़त मूं वटि आया चइसि कुर्बान वञो पर तकर त न कयो मुस्लिम साईं खे मोकिलियो मुस्लिम वकील खे मोकिलियो उहो वञी ॾिसी करे मालूमात कराए अचे कूफे जो माण्हू ॾिसे तव्हां कि उन जूं दिलियूं तोसां आहिनि या न उन जी तोसां मोहबत आहे या न उन्हनि जो तोसां प्यार आहे या न जे ही वियो माण्हुनि खे समूरनि खे ॾिसंदो हो जे ॾिसंदो त सभिनि जी दिलवाकी हुसैन सां आहे पोइ हज़रत मुस्लिम तो ख़त लिखंदो पोइ तव्हां भलिया हलिया वञो तक न कयो पाण फरमायो इहा ॻाल्हि मूंखे मंज़ूर आहे जॾहिं मुस्लिम सां वञी उते पहुता माण्हुनि खे ख़बर पइजी वई त हज़रत मुस्लिम सां पहुची वियो आहे मुस्लमानो कई हज़ार 30,000 मुस्लमान अची करे 10 बैयत थी विया पर जॾहिं उनके खबर पइजी वई उन गवर्नर के खबर पइजी वई जॾहिं मुक़ाबलो थी चुको आहे मुसलमानो हज़रत मुस्लिम के शहीद कयो तो अॻु में मुंहिंजो मुस्लिम से ख़त लिखी करे हुसैन ने मोकिलियो तो हुसैन हे त मायो आहे 30,000 मुसलमान मुंहिंजे दस्ते बैयत थी चुका आहिनि पर जे तव्हां ईंदो त सभई माण्हू तव्हांजा बणिजी पवंदा यज़ीद जो कोई हामी न आहे महिरबानी करे तव्हां पहुची वञो हेॾो मुस्लिम से ख़त बि रवानो थो करे लेकिन पाण बि शहीद कयो थो वञे हुज़ूर से के जॾहिं ख़त मिली वियो पाण फरमायो त मके वारो उहो तव्हां झले था मां ॿुधां थो लेकिन हाणे मां सबर नथो कयां छो त माण्हू सभु मुंहिंजा हामी माण्हू मुंहिंजो इंतज़ार मिल क़यामत ॾींहुं मां कहिड़ो जवाबु ॾींदुमि भल जा जान वञे बच्चा वञनि नंढा वञनि वॾा वञनि मां हुसैन खे बि मैदान ते पहुचणो आहे नाने जे दीन खे हर जाइ ते पहुचाइणो आहे हुसैन सां जो मक़सदु चओ सिर्फ़ु दीन आहे ॿियो कोई मक़सदु न दौलत खपे न दुनिया खपे हुसैन अल्लाह जो क़ुरान खपे हज़रत मुस्लिम सनी न्याणी भी मौजूद आहे पंहिंजा ॿार भी मौजूद आहिनि सगीर बच्चा भी मौजूद आहिनि सवारी इंतजाम भी कोन्हे पाण थी वेझा पहुता ख़बर पइजी वई त मुस्लिम साईं खे शहीद कयो अथऊं हज़रत हुसैन साईं खे ख़बर पई हुसैन साईं खिन में पाणी वही विया पाण पोइ निहारियो त मुस्लिम सनी न्याणी भी मौजूद आहे पाण उनखे यतीम समझी करे उनजे मथे ते हथड़ो रखी करे फरमाया बच्चा गिनती न कजाए अधी समझी वई आहे त अॼु मुंहिंजे मथां मुंहिंजो हुसैन साईं यतीमनि वांगुरु हथड़ो रखी वेठो आहे पाण फरमाया त हुसैन मां यतीम त न आहियां तव्हां कीअं मुंहिंजे मथे ते हथड़ो रखी करे अॼु तव्हांखे इन मंज़िल ते रहमा जी यतीम जे ॿारनि सां कबो आहे छा मुंहिंजे बाबे खे शहीद न कयो अथव पाण फरमायो हा मूंखे ख़बर पइजी वई आहे तव्हांजे बाबे खे ज़ालिमनि शहीद करे छॾियो आहे तंहिं करे तूं मोटी वञ तूं मके मोटी वञ थी फरमाए ना जेस ताईं मां यकीन मोटा जॾहिं मुंहिंजो हुसैन काफ़िले मौजूद आहे हुसैन जा बच्चा काफ़िले मौजूद आहिनि मां बि जिते मुंहिंजे बाबे खे शहीद कयो अथऊं त मां न्याणी बि जान ॾियण जे लाइ तयारु आहियां नबी जो घरानो चो बहादुर आहे
मुझे हुसैन जो घराणो बहादुर आ, हसन से जो घराणो बहादुर आ। पाण अची करे मंज़िल ते पहुता, फिरदे फिरदे अची करे करबला जे मैदान ते पहुता। जमातू फौज चौधारी घेरो थियो आ, हुसैन से के कोई परवाह न आहे। पाण फरमाए त मां बुज़दिल न आहियां, मां अली जो बच्चो आ। तव्हांखे मालूम आ अली हटंदो न हो त मां हुसैन बि न हटंदोमांव। चङो तो यज़ीद जी बैयत मां त क़बूल ई न कंदोमांव। के अहिड़े माण्हू जी मां गुमराह जी बैयत कीअं क़बूल कंदुमि जॾहिं त मुंहिंजो नालो मोहम्मद करीम आ, जॾहिं त मुंहिंजो बाबो अली आ, जॾहिं मुंहिंजी अम्मा साण फातिमा आहे, मां कीअं यज़ीद जी बैयत क़बूल कंदुमि। पाण फिरदे फिरदे आ त चओ करबला जे मैदान में पहुची विया। करबला जे मैदान में न माण्हू न टिण न पाणी, पाणी भिरे जो बरस आहे। इन्हनि सोचियो त हिते पाणी जे वेझा आहियूं, थोड़ी तकलीफ़ ईंदी, ॻाल्हियूं थींदियूं, ज़रूर ठही पवंदासीं। पोइ तो पाणी वेझो आहे, ॿारहा बि पीअंदा, असां बि पीअंदासीं। इहा ख़बर न आहे त ज़ालिमनि जी दिलि अहिड़ी सख़्त आहे जो मुंहिंजे ॿारनि खे पाणी जो कतरो बि न ॾींदा। इहा ख़बर न आहे त मुंहिंजे मोहम्मद अरबी जे घराणे जा दुश्मन जी जमात आहे। पाण जी खीमनि खे खोलियो अथऊं, पाण जी बात जी जमात वठी करे, जंहिंमें चओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बच्चा बि मौजूद आहिनि, जंहिंजा चेहरा ॾिसे हैरान थिए ॼण चोरी जो चंड खीमनि में पियो चिमके। जेके ॻाल्हाइनि त रहमत चई, जेके नज़र कनि ख़ुदा जी ज़ायो कसम अखियुनि मां लुड़क वही वञे, छो त निमाणी नज़र आहे। महबूब जे घराणे जा बच्चा आहिनि, कंहिं ॿिए जा न, कंहिं सरदार कंहिं ज़मीदार जा न, नबी जे सरदार जा बच्चा आहिनि। जे निहारे नज़र करे त अखियुनि मां ॻोड़ा वञी, उन्हनि जे उन खे ॾिसे हा मुंहिंजा दोस्तो दिलि फाटी पियो आहे, उन्हनि जे बुखनि खे ॾिसे हा, उन्हनि जे दां पुकार खे ॾिसे हा त माण्हू दहलजी वञे हा। पर ज़ालिमनि खे रहम कोन आयो। मुंहिंजे मोहम्मद जे घराणे ते जन खे रहम न, चो ख़ुदा खे उन्हनि जे मथां रहम न ईंदो। पाण खीमन में मौजूद इरादो कयो तो पानी भरे कर ॿारनि खे पियारींदासीं। अञा हज़रत अब्बास पाण पानी भरण शुरू थी विया। ख़बर कान पई त तीरनि जो हमिलो थियो आहे। खलनि खे मश्कनि खे तीर हणी करे पाणी हारे वियो आहे, हथनि खे तीर लॻी विया। हीअ खलियूं मश्क सभु फाटी पिया, पाणी जो ज़रो ई खीमन में न पहुतो। ऐलान कयो तो ख़बरदार थी वञो, मतां सम्झो तव्हांजे खीमन में पाणी पहुचंदो न, तव्हां उन ते फटकी फटकी मरी वेंदो। या यज़ीद जी बैयत के कबूल क्यों तो पो दरिया ही तव्हांजे हवाले क्यों, ये सॼो दरिया तव्हांजे हवाले क्यों। हज़रत हुसैन फरमाया तो ॻाल्हि ॿुधो, पाणी न मिलण जे करे हुसैन कमज़ोर न थींदो। मुंहिंजनि बच्चनि खे उन ते ॾिसी पंहिंजो बच्चनि खे हुसैन कमज़ोर न थींदो। असां हमेशह कुर्बानी ॾींदा आहियूं, हाणे बि कुर्बानी ॾियण जे लाइ मां हुसैन तयार आहियां। इहो ॾुखियो वक़्तु आहे या न? पाण पंहिंजे लाइ माण्हू हर तकलीफ़ खे बर्दाश्त कंदो आहे, पर सगीर ॿारनि खे जॾहिं सदमो पहुचंदो आहे त पीउ माउ जे बर्दाश्त खां ॻाल्हि ज़्यादा आहे। इन करे अल्लाह से फरमाया तो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हुसैन सही खीमन निहारे तो पानी जो ज़रूर न आहे। ओ मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा प्यारा भाइरो, नंढा ॿार पाणी पाणी कंदा त वतन अम्मा खे पाणी लाइ छॾिन। अम्मा बि गिनतियुनि में वेठी आहे। मुंहिंजा बच्चो मां काॾो पाणी आणियो आहे। जॾहिं तव्हांजे वॾनि खे पाणी नथो मिले त तव्हांखे पाणी कीअं मिलंदो? तव्हां बि अल्लाह खे पुकारियो, मां अम्मा बि अल्लाह खे पुकारियो, ॿारनि बि ख़ुदा खे पुकारियो, त पाक बीबियुनि बि ख़ुदा खे पुकारियो। चओ हुसैन करबला जे मैदान ते अल्लाह खे पुकारींदो आहे। एतिरो मालूम तो हर तकलीफ़ में ख़ुदा खे पुकारणु खपे, छो त मुंहिंजो हुसैन साईं जो तरीक़ो आहे। मुंहिंजो हुसैन साईं पाण दिलि में सोचो, मां इन्हनि खे वाइज़ करे ॿुधायां, इन्हनि खे ख़ुतबो पढ़ी ॿुधायां, आख़िर इहे एॾा सख़्तु छो थिया आहिनि जो मुंहिंजे बचनि खे पाणी छो नथा ॾियनि। पाण घोड़े ते चढ़ी साम्हूं अची करे लश्कर शिमिर वारनि जे साम्हूं बीही करे, यज़ीद जे लश्कर जे साम्हूं बीही करे फरमाइनि था, ओ ईमानदारो, छा तव्हां पाण खे मुस्लमान सम्झो था जो तव्हां मोहम्मद जे घराणे सां मुक़ाबिला थियो कयो? तव्हां मुंहिंजे नाले मोहम्मद ते कलमो न पढ़ियो आहे छा? क़यामत ॾींहुं नाने जे साम्हूं कीअं तव्हां बीहंदो? जॾहिं मुंहिंजो नानो तव्हांखे पुछा कंदो तव्हां मुंहिंजे बच्चनि सां ज़ुल्म छो कयो? त कहिड़ो जवाबु मुंहिंजे नाने खे ॾींदो? मुंहिंजनि खीमनि में मासूम बच्चा पाणी लाइ फटकंदा त वतन, नंढियूं छोकिरियूं बि पाणी पाणी कंदी थियूं वतन, नंढा ॿार बि पाणी पाणी कंदा त वतन। ज़ालिमो पाणी छो बंदि कयो अथव? मां हुसैन खे पाणी न खपे, मां तव्हांजो पाणी न पीआं, मुंहिंजी जवान पुटनि खे पाणी न खपे, लेकिन मासूमनि ते रहम कयो, नंढनि ते रहम कयो। इहे मामूली बच्चा न तो बीबी फातिमा जा बच्चा अथव।
फातिमा सैन तव्हांखे मालूम न आहे अम्मा फातिमा सैन जंहिंजो मां हुसैन बच्चो आहियां उहा फातिमा सैन जेका सॼी राति रब जो क़ुर पढ़ंदी हुई ॾींहं जो अल्लाह जो क़ुर पढ़ंदी हुई मां उन्ही जो बच्चो आहियां ही मुंहिंजा बच्चा आहिनि फातिमा जा बच्चा अची विया अली जा बच्चा हूं अली जे बच्चनि सां दुश्मनी न कयो फातिमा जे बच्चनि सां दुश्मनी न कयो ज़ालिम चवंदा ॻाल्हि ॿुधो हुसैन वाद जी काई ज़रूरत न आहे नसीहत तबलीग जी काई ज़रूरत न आहे असांखे हुकुम मिलियल आहे या यज़ीद जी बैयत क़बूल कर वरन पानी ज़रूर न मिलंदई नंढा बच्चा फटकी फटकी मरी वेंदई पर पानी जो कतरो न मिलंदई खीमन में दाहूं ॿुधंदासीं पर पानी जो कतरो न मिलंदई छो त दिलियूं सख़्त थी वियूं हुसैन से फरमाया तो ॻाल्हि ॿुधो मां तव्हांखे इलाज करण आयो आहियां लेकिन तव्हांजो मुंहिंजो फ़ैसिलो अल्लाह जे साम्हूं ज़रूर थियणो आहे हज़रत हुसैन से घराणे में जो पानी पहुचण नथा ॾियनि कहिड़ी न तकलीफ़ मुसलमान आख़िरकार मजबूरी ॻाल्हि थी पाण फरमाइनि था भले छॾियो मां वापसि वञा या यज़ीद सां ॻाल्हायां जानो कयो दरवाज़ा बंदि थी विया आख़िर हमले जो नौबत पहुची वियो आहे हुसैन से फरमाया तो ॻाल्हि ॿुधो मां भॼण वारो न आहियां मां वञण वारो न आहियां तव्हांखे मालूम आहे मां नाने मोहम्मद करीम जे कुलनि ते चढ़ी रहण वारो हुज़ूर मूंखे भाकुर पाईंदा हुआ रहमतुल्लाह मूंखे चुमी ॾींदा हुआ हे मुंहिंजे चेहरे ते अॼु करबला जी मिटी लॻी पई आहे जे मुंहिंजो नानो मूंखे इन पोज़ीशन में ॾिसे त मुंहिंजो नानो मुंहिंजो चेहरो साफ़ करिया पर ज़ालिमो तव्हांखे रहम कोन थो अचे हज़रत हुसैन ने घोड़े ते चढ़ वेठो आहे पाण होड़ो बीठा चवनि था मुक़ाबिलो कंदासीं पर छॾींदासीं को या यज़ीद जी बैयत क़बूल कर पाण फरमाइनि था बच्चनि खे पाणी ॾियो मूंसां मुक़ाबिलो कयो मां तव्हां सां मुक़ाबिलो करण लाइ तयार आहियां पर बच्चनि ते रहम कयो सगीरनि ते रहम कयो पाकनि ते रहम कयो मुंहिंजे असगर साईं ते रहम कयो मुंहिंजे अकबर साईं ते रहम कयो ज़ैनुल आबिदीन बुखार में त उन्ही ते रहम कयो मुंहिंजे सुहरा ते रहम कयो ज़ालिमो मूंसां मुक़ाबिलो कयो बच्चनि खे पाणी ॾियो ज़ालिम चवंदा ॻाल्हि ॿुध हुसैन कॾहिं बि तुंहिंजे बच्चनि ते रहम कोन कंदासीं क़यामत ॾींहुं जहिड़ो बि फ़ैसिलो थींदो ॾींदासीं लेकिन हुसैन तुंहिंजे घर ते करीब असां रहम न कंदासीं तव्हांखे त पुछां इन्हनि पंहिंजा ॿई जहान तबाह कया या न कया जे नबी जे घराणे सां टकर खाधो चवनि पंहिंजा ॿई जहान बर्बाद करे छॾिया हुसैन से मुक़ाबले बीठो आहे पर मुंहिंजे हुसैन खे ज़बान ते जो अल्लाह जो क़ुर आहे हुसैन से करबला जे मैदान ते घुमे थो मुंहिंजे हुसैन से के ज़बान ते रब जो क़ुर आहे आख़िर फरमाया तो भला तव्हांजो मक़सदु छा आहे तव्हांजी दिलि तरी ठरंदी जो हुसैन खे तलवार मारींदो तव्हांजी दिलि तरी ठरंदी जॾहिं हुसैन बच्चनि खे शहीद कंदो हा इन तरीक़े सां दिलि ठरंदी या यज़ीद जी बैयत क़बूल फरमा पाण फरमाइनि था न मां अली जो बच्चो आहियां मरण क़बूल आहे पर बैयत बातिल जी क़बूल मां न कंदोमांव आख़िरकार मुक़ाबले जी तयारी आहे मुंहिंजो हुसैन से मैदान ते बीठो हज़रत अली अकबर साईं आयो आहे नौजवान छोकिरो आहे ॾाढी मुछ लथी न आहे मुस्लमान मुंहिंजो हुसैन साईं जो बचिड़ो आहे वॾे में वॾो पुटु आहे जंहिंजो चेहरो ॾिसो अली जो चेहरो नज़र अचे जंहिंजो घुम ॾिसो ॼणो हज़रत अली शेरे ख़ुदा घुमनि था अची बाबे जे साम्हूं आयो मूं आजी जो वेही करे फरमाया तो बाबा चए जी बच्चा चए बाबा क़ुर्बान वञा ज़ालिम मुक़ाबिलो शुरू कयो अथऊं कई संगती असांजा शहीद थी विया मां अली अकबर खीमे में कोन थो रहण चाहियां बाबा महिरबानी कर मूंखे पटको बदिरा मूंखे तलवार ॾे मां रब जे दरबार में दुआ घुरां तव्हां घुरो मां इन सां पाण मुक़ाबिलो कंदुमि हुसैन सां फरमाया बच्चा तूं हिकिड़ो ई त मुंहिंजो नौजवान पुटु आहे मां तोखे कीअं ज़ालिमनि को मारायां मां हुसैन वञा तूं घर में रहो ही पाक बीबी भी मौजूद आहिनि तुंहिंजे भेनरूं बि मौजूद आहिनि तुंहिंजा भाउर बि मौजूद आहिनि तूं घर जो संभालो मां हुसैन तो मैदान ते बीहो अली अकबर सां फरमाया न बाबा क़ुर्बान वञा क़यामत ॾींहुं नाने जो साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदुमि नानो मूंखे शर्माईंदो त तूं नौजवान घर में वेठे पंहिंजे पीउ कुरारे खे तकलीफ़ ॾिनी तंहिं करे बाबा ईअं न थींदो मां जान नज़रानो पेश कंदुमि नाने जे दीन तो मां पंहिंजो जान तो क़ुर्बान कयां बाबा तोखे तकलीफ़ अखियुनि सां मां न ॾिसां मां वञा त भलिया वञा ज़रा ज़रा थी वञा पर बाबे हुसैन जे ॾुखनि खे मां अली अकबर नथो ॾिसणु चाहियां छो शींहं जा बच्चा बि शींहं हा साईं उन दीन जे लाइ लड़ियो आहे ॿियो कंहिं मक़सद जे लाइ न मुंहिंजो हज़रत अली अकबर साईं खे जॾहिं मोकल मिले कसम अल्लाह जो पाण घोड़े ते चढ़नि था क़ुर पढ़नि था जॾहिं मुक़ाबिलो कनि था चओ मुंहिंजे इमाम अली अकबर खे ज़बान अल्लाह जो क़ुर आहे
एॾो मुक़ाबिलो सख़्तु हुआ, हमलो थींदो हुयो, अली अकबर सां मुक़ाबिलो थो करे, ख़बर कान पई, पोयों हमलो थियो आहे, हज़रत अली अकबर सां ज़मीन ते किरिया, अल्लाह अकबर जो चयूं, हज़रत हुसैन सम्झी वियो मुंहिंजे अली अकबर ते हमलो थियो आहे, हज़रत हुसैन से भॼंदा आया, जीअं बाज़ अची करे पखी खे खणे, ईअं मथो अची करे चो त शेर जवान आहे, अची करे बचे खे भाग पातो अथई, रत वहंदी पई आहे, चादर सां जिस्म खे छंडे, चेहरे खे छंडे, खीमे जे दरवाज़े साम्हूं जिते ॿिया शहीद मौजूद आहे, हज़रत अली अकबर साईं जो जिस्म रखी करे फरमाइनि था, पंहिंजे घराणे खे खीमे वारनि खे तंबू में फरमाइनि था, ॻाल्हि ॿुधो बचो, रड़ न कजो, रोइजो न, हे अली अकबर बि महिमान तव्हांजो पाड़े मां आयो आहे, ही सदमे जो मथो ॾुख जो मथो ॾुख अथव, इम्तिहान आहे, आज़माइश आहे, इन आज़माइश में रोइजो न, मतां ज़ालिम खिली पवंदो, हुसैन जो घराणो रोए थो, अबा पोइ छा कयूं, पाण फरमाइनि था क़ुर पढ़ो, निमाज़ पढ़ो, इन्नल्लाह मअ साबिरीन, पाण फरमाइनि था ही मेहमान बि साम्हूं मौजूद अथव, हे मुंहिंजो अली अकबर साईं मौजूद अथव, तव्हां क़ुर पढ़ो, तव्हां निमाज़ूं पढ़ो, तव्हां सोचो जो अल्लाह जी मदद असां सां गॾु आहे। कहिड़ी त दिल आहे, कसम अल्लाह जो, खीमे जे दर ते लाश मौजूद आहिनि, शहीदनि जुआननि जा लाश मौजूद आहिनि, पर अंदरि खीमे में निहारे त के सुजदे में आहिनि कि अल्लाह जे क़ुर जी तिलावत में आहिनि। पाण ॿीहर खीमे ते पहुता, अंदरों सॼो थियो, बाबा हुसैन असांखे पाणी खपे, के चवनि असांखे मानी खपे, मुंहिंजो हुसैन संदर वञी पहुता, पाण निहारियो अल्लाह अकबर, हिकिड़ा बच्चा फरमाइनि त बा पाणी खपे, जी पखी जा बच्चा, पखी अचनि करे चोंब खोलनि, वात खोलनि, पाण तकियूं, सगीर बच्चा मूंखां पाणी था घुरनि, ॿिया वरी तकियूं त मानी था घुरनि, पाण फरमाइनि था कंहिं क्यों लॻी आहे, चए बाबा मूंखे लॻी आहे, पाण फरमाए पढ़ अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान, ओ मुंहिंजा बचो सूरत रहमान पढ़, तव्हांजो कमु आहे तुंहिंजो उन्हनि खे ख़तम करणु मिठे अल्लाह जो कमु आहे। वरी ॿिए पासे ॿुधो त मानी जे दाती ते पाण फरमाए तोखे छा खपे, ओ नरड़ी तोखे छा खपे, साईं बाबा मूंखे मानी खपे, पाण फरमाए बच्चा पढ़ यासीन वल कुरानिल हकीम, पाण फरमाए सूरत यासीन, इन खीमे तकलीफ़नि में ज़मीन जी गर्मी